सैदाबाद लॻ 5 मोरे जे मेमण हाउस में पीपी तेलके न्यू सैदाबाद तरफ़ां पीपीए जे बानी चेयरमैन शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 91वीं सालगिरह जो केक पीपी ज़िले मटियारी सदर अली हुसैन शाह जामोड़ तेलके न्यू सैदाबाद जे सदर हाजी अब्दुल गनी मेमण इतला सेक्रेटरी रजब ज़रदारी ऐं कारकुननि काटियो। उन मौक़े ते शहीद भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी वई। अब्दुल वाहिद उमराणी, सोच टीवी, न्यू सैदाबाद।